हाणे को न गंबट जो वाक्य पढ़ियो गंबट जो मास्तरियानी शागिर्द के भजाए वई मां काडे वञा मां काथे मातम क्या ये हल तो के अलग थी क्लास पढ़ा पाथो तो यो छोकरो न छा करे शागिर्द उस्ताद जानी माखे चवे न वाक्य ते तबसरो कर मुझो मान कंदुस यो जायज हक्का निकाह कयो तो केड़ो दो कयो तो यो माइटन के पैगाम आ त जे कदे असा जा टाइम ते निकाह न कराइंदो त ही रस्तो भी आए दा जो समाज जे मायूं सुधरन न मुल्क सुधरे असा जो रिमोट हिनन वठा खुदा जाल मुर्समा कम कढ दिया बिन तरीकन वगड़न वारो दिस मुके केडो तजुर्बो आए भी हिकड़ी चैन वारा केड़े हशर में हुंदा या जाल कम कढंदी त रोई जाल रोए न ता टह कदी अल्लाह अज यो वजीफो दस्यो तो हुआ राम बट करे ता जा टह ये रोई मुर्स के ब्लैक मेलिंग कंदियो मैं तेरे घर जो सुखो को नहीं दिता पिणे देते से हिंदुरन में लुडंदी ही ओडे भी तो लापारा पे के बस कर मासी चपरा अल्लाह खबरदार मुझे वायद में छड़ा घना ही लाए मैं 12 ना छड़ा हूं अल्लाह उनके खबर है नहीं मलो मोह मथो पिटी नो असा जो ताम हाने को न गंबट जो वाक्य पढ़ियो गंबट जो मास्तरियानी शागिर्द के भजाए वई मां काडे वञा मां काथे मातम क्या ये हल तो के अलग थी क्लास पढ़ा पाथो तो यो छोकरो न छा करे शागिर्द उस्ताद जानी माखे चवे न वाक्य ते तबसरो कर मुझो मान कंदुस यो जायज हक्का निकाह कयो तो केड़ो दो कयो तो यो माइटन के पैगाम आ त जे कदे असा जा टाइम ते निकाह न कराइंदो त ही रस्तो भी आए हाने वगन शहर जा छोकरा चवंदा यो स्कूल किथे आ असा के तो बुधा दे एडमिशन वठ नौकरी मिले न मिले छोकरी न मिले 5 शयूं हर इंसान जी जरूरत तवा 5 पानी मानी कपड़ा घर घरवारी उच्च ऐं साथे जो फर्क है ये 5 शयूं हर मानव के खपन हर पानी इमरान खान भी पियंदो पर मिनरल वाटर अल्लाह पी 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 वियो चरियो थी मौलाना जो नालो तो खार बस कर खजरा बिलावल की उर्दू न थी अचे तू केड़ो सारंग शरवट पढ़ तो के खातमुन नबीन जो लफ्ज अचे तो के सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवण अचे तो के कलमो पढ़ अचे तो इमरान खान दुआ कुनो तई अतयात बुधाए न खुदा जो कसम 2.5 करोड़ तू वजीर आजम ना है तू जाहिल आजम आ हाने जब मौलाना जी दबियो त पुछते लत दी नहीं हाने छितो थी पिया कुत्तो जो छितो थे त पो वगन मारा खीर प्यारी ना छा करायो छा अरे घरा बंदूक चोवो कुत्तो छितो कुत्ते थे कुत्ते थे पान के अचे तो कुछ हाने एड़ो मौलाना जी दबियो तस जो पाचा बधियूं वेठो आ थी कवण वाली जल दब मुख्य ते एडी कावड़ आ इमरान खान ते जे वगणन जे चौंक ते मिली वियो ता बुधायो मां छा कंदो मास
नवाज शरीफ 30 रुपया ऑटो ॾींदो, हेॾे तो 85 रुपया। नवाज शरीफ पेट्रोल ॾींदो 60 रुपया, हे तो दे 160। मिलवे काथे माजे टांकी थोलो न कई है। बस कर भाई माना। वो उर्दू में अटके हुआ तो वो उर्दू भला को कुरान शरीफ आ जा अल्लाह माजी तो वरी न बोली असां पवी न। कराची वञो ना हैदराबाद नवाब शाह जाम शोरो लाड़काने ॻाल्हाइण जी शुरूआत सिंधीअ सां कयो। असां छोकरा वरी 3 ॾींहं कराची रहंदा सूट पाए, तुम कहां से आए हो? कहा जा सका मां वगण आया वगणन जो परे थी त नासू जी चुप कर। मुझे सिंधी नहीं आती। 60 साल तादी मरे बोसे के तुझी मजबूरी है तू सिख सिंधी बोली। मां क्या नवंबर में कराची घुरायो 7 शादियुनि जे प्रोग्राम में। शादियुनि जा प्रोग्राम माल आई ओड हाणे खोड़ छोकरा चवंदा आहियो मौलाई न मीराली न ॿी वरी उहा हिकिड़ी नंढड़ी निकिती आहे अंबड़ीअ जी छा नालो सभु मुरीद वेठा अथसि कंहिं बुज़ुर्ग जो नालो कोन ईंदो ठाहे। खबरदार मुझे बाबा बयान सिंधीअ में थींदो जैसे काफी दोस्त उर्दू मुझे ना मां सिंधीअ में बयान 7 शादियुनि में कराची में शादी हालत में प्रोग्राम कयमि 7 तकरीरूं सिंधीअ में कया। नथा जो सुभान अल्लाह। सिंध उमर जा सच्चा आशिक भई त बुलंद करे जाओ भई त भाई जवाब खुदा जो कसम। कहीं जे भी टोपीअ में मस्जिद जो मेहराब कोने सिंधनि जे टोपीअ में मस्जिद जो मेहराब। या टोपी असांखे ॿुधाए पई त असांजा वॾड़ा निमाज़ी आहे। असांजो अजरक टोपी ॿुधाए पियो अजरक ॿुधाए पियो त अमड़ियूं ऐं न्याणियूं भेनर असांजूं परदेदार। हाणे कोन इंडिया में ॾिठी मुसलमाननि जी छोकिरियूं दीवाननि जा छोकिरा पोयां लॻा चो हिजाब हटा चे न हटाईंदसि इहो पर्दो मांखे मोहम्मद जे इस्लाम अता कयो आहे। भाई तो बुलंद करे मुसलमानों के न्याणीअ के सलाम करो भाई तो भाई। बुतों के शहर में जाकर खुदा का नाम लिख देना, जहां पे कुफर लिखा हो वहां इस्लाम लिख देना। अगर वो सुलो के फूलों को पाऊं तले कुचल डाले तो गुले शाख के हर पत्ते पत्ते पर कत्ले आम लिख दे। वो काफरन जे मुल्क में पर्दो कयूं वेठी आहे ऐं असांजो हिते पंहिंजो जुलूस पियो कढनि मेरा जिस्म मेरी मर्जी हलड़ी ची कमड़ी। कुरान में लिखियल आहे मोमिन मर्द मोमिन औरत पंहिंजी मर्ज़ी न हलाईंदी। कुरान में लिखियल आहे वमा कान लिमोमिन वला मोमिना इज़ा क़ज़ल्लाहु व रसूलुहु अमरन अन यकून लहुमुल खियरा मिन अमरिहिम। मोमिन मर्द के मोमिन औरत के हक़ कोई ना है जो पंहिंजी मर्ज़ी हलाए। मर्ज़ी अल्लाह जी हलंदी अल्लाह जे रसूल जी। मां ॿुधायो 5 शयूं हर माण्हूअ जी ज़रूरत है। 5 जेको पानी इमरान भी पानी पीअंदो पर मिंटल वाटर। वगणन वारो भी पानी पीअंदो पर नलके मां। भई पानी पीअंदा ज़रूरत है। इमरान भी मानी खाईंदो पर बाक़ी जे मगज़ सां। वगणन वारो भी मानी खाईंदो चटणी बेईमानी खाईंदा ज़रूरत है। कपड़ा इमरान भी पाईंदो पर 80 लाख रुपए जो वगो कपड़ा हे भी पाईंदो 20 रुपए जो वगो लीला में वठी आयो। हल पुट घर इमरान के भी खपे टाइल्स अटैच बाथ। टाइल बेड हुई सब पड़ा ॾिसण में
घर वगड़न वारे के भी खपे झूपड़ी, ज़ाल वडे मानू के भी खपे चिलकड़ी चिमकड़ी चीकमड़ी। जमे जे राता छोरन जो वातो न पानी की ज़ाल गरीब के भी खपे फिथल सिथल जेका मिली। इन जे करे असां पहिरियों इंसान आहियूं, वॾी ज़ात तुन्यो न आहे, कहरी न आहे, वगर न आहे, कोड़ो न आहे, वॾी ज़ात अथव इंसान। ॾाढा नथा चओ ज़ोर सां। हज़रत आदम ज़ात जो केरो तुन्यो हनीअ जो, वगणो वगड़न जो, कहरियो सोच मुगेरियो कोड़ो हजरत आदम केरो, हजरत आदम अलैहिस्सलाम ज़ात जो इंसान हो। कुरान जादो चे अल्लाह ताला अल इंसान लक़द खलक़नल इंसान या अय्युहल इंसान। अल्लाह इंसान तो उसां तो गालाए, रब चयो या अय्युहल मुगेरी, या अय्युहल कहरी, या अय्युहल तुन्या, या अय्युहल कोरा। तुझे या अय्युहल इंसान। डहन वेरन विच में अची वियो इंसान भिटाई तो चे लतीफ सोनो मां आयो ही दरगाह तो आया वली अंजा आशिक डाजा जो सुभान अल्लाह। जोर सा मौला अली जा मुरीद भई खबर कयो मां दिसा को कटड़ू तो को वेरे वा गुल लाखों साथी वेठो अल्लाह तासीर इस्लाम। खुदा जो कसम इस्लामाबाद में है पुलिस चे जान वने तो वने लाखे जी पर मोहम्मद जे दीन ते कुर्बान है। भैया तबरत करे लाखे साहब के सलाम। भैया तो गुंडा गन मशीन इंसाई दे सर बडंदई दन दन सा हे त लाजिज में बिया हथ ही खाली है ड्रिप। अल्लाहु अकबर। डहन वेरन विच में अची वियो इंसान। पहिरियों वेरी नफ्स थी वडो नाता, ॿियो वेरी शामिल आहे शैतान, टियों वेरी बीठो बेअद नाफरमान, चौथों वेरी डमरा जो समर न हुजे सां, पंजों वेरी तकब्बर जो ज़ान करे ईमान, छहों वेरी औरत जो सोबत ज़ाल ज़ियान, सतों वेरी पेट जो नित नित घुरे पियो नान, अठों वेरी उन्या जो पानी ला करे परेशान, नाहों वेरी निंद्रा जो गफलत में गुज़रान, ॾहों वेरी शावत जे सॼो मुल्क कयो परेशान। इन्हनि ॾहनि वेरनि विच मां जेको खटे जंग जवान तंहिंता सिर दे कुर्बान 100 दफ़ा सैयद चवे। ॾाढा नथा जो ज़बान।